मुझे दोस्त जे पुट जी शादी तो चे परमानंद सता इन भागा तो अकेलो ही नहीं पर मुझे पुट पछाड़ी वो ओग सोग थई हिन जे शादी में जया भाभी के पक वठी जा मुचो या उहा ई दी अम्मा जीन बिनी के अचड़ो बनो शहर ने काली इन भागा सो रात जो जया सा गाल के मुझे जया गोपी भाई दैया कार्ड सुनस पुट राज जी शादी है 8 बजे तू तैयार थी वेजा सुबह शाम जो मां इंदुस पो फ्रेश थी कर 8:30 बजे निकलना ची भले चंडीगढ़ को 10 मिले सही शल के पार्टी वजन छो वठी को ना सिक्की थिया ना सिक्की जब थी है 10 मिले से पो चंडी जी बुधई बेदी दी जो 12 बजे हली वई ब्यूटी पार्लर में जन चंडी पान संदस का शादी हुई 12 बजे जी बेल अदा रात जो 9:30 बजे मोटी मां एडो चरन वांगे इंतजार कर ने ठाई मुझे जया 9:30 थियन हाने आई चंडी 10 बजे तो पार्टी पूरी थी हुई चीना सिंधिन जी पार्टी चालू 10 का पो थी हलो अदा जया तैयार थी मां तैयार थी व्यासी उते शादी में नेट 10:30 बजे तैयार थी व्यासी उते 11 थी पहुंचने 11 बजे पहुंचासी ताम दसो घणी जेतरा ता केम शादी में रिसेप्शन में मेन गेट ते ब मुरबी मानु बीठा हुंदा स्वागत लाए ये त माइन के प्यारे छन अतर पे चंडी दियन गुल पे उछली दियन मता पर ब मुरबी मानु त हुंदा ही 80 व्यासी तो मेन गेट ते को मानु ही कोने एडे मुझे मरी व्यासी जया पार्टी पूरी थी वई चई जडा तू अंदर वञ त सही ॾिस त सही अंदर वञा त ॾिसां 2-2.5 हज़ार माण्हू बीठा आहिनि डोड़ो पया आहिनि मुंहिंजो हल जय माल न कपीअ जे देर थी वई न भाई अॻे त छा हूंदो शादी मुरादी में नादी साईं पंगत में विहारींदा अॻियां पातल विछाए ॾींदा पोइ पातल में पहिरीं ईंदो 2 लॾूं विझी ईंदो पोइ ईंदो 4 पूरियूं विझी ईंदो टियों ईंदो साई भाॼी विझी ईंदो पोइ ईंदो पुलाव विझी वेंदो हिकिड़ो वरी पटाटा तरियल आइटमूं कुल 5 हींअर त कंहिंजे शादीअ में घोट बि चवंदो 40 आइटमूं ठारायूं जॾा प्लेट ते हिकिड़ी रखी प्लेट हिकिड़ी हूंदी आहे आइटमूं भले 40 पोइ खा ॼमूं त चहिरा पिया लॻंदा छो जो भाॼीअ जी रसो न मिगड़ियो अचे खा समोसो त ॼण मिठो पियो लॻे छो जो ॼमूं जी रस वरी होॾां ट्रांसफर थी वेंदी आहे हींअर कंहिंजे शादी में वञो पहिरीं त खणो प्लेट हथनि में फ़क़ीरनि वांगुरु इज्जत सां विहारे कोन ॾींदा खणो खणो पोइ टुकड़ी हिन मां टुकड़ी फर्स्ट क्लास 80 भरे प्लेटूं पासीरा वेठा खाऊं खाईंदे खाईंदे ओचिती नज़र पई परियां घोट पीउ ते मुंहिंजो जया घोट पीउ गोपीराम तुंहिंजे लाइ चयो भई भाभीअ खे वठी अचां तुंहिंजा मुंहं डारो को ॾेखारियां न त मूंखे ॾोरा पोइ ॾींदो मां जो वधियुसि घोट पीउ ॾे ॾिसां त घोट पीउ जे हथ में हिकिड़ी वटी ऐं वटीअ में सिंदूर तिलक जेके महिमान आयल जंहिं खाधो पिया खाई सभिनी खे ढिड़िंग तिलक ॾींदो हुजे मुंहिंजे ॾाढो ख़ानदानी माण्हू आया मां बि घणी शादियूं अटेंड कयूं कोराणी साहिब अहिड़ो को माण्हू ई कोन अहिड़ो परिवार सिंधियुनि में कोन ॾिठो जंहिंमें इहो रवाज़ हुजे भई जेके महिमान आयल सभिनी खे तिलक ॾेई स्वागत करे मुंहिंजे ॾाढो ख़ानदानी माण्हू आहे न त हुनखे छा आहे मेन गेट ते 2 माण्हू रुगो प्यारे छॾिया न पिया स्वागत कनि दादा अचो बरो ॾियो लिफ़ाफ़ो यादि करे ॾिजो ओ मन में पर मुंहिंजो हीउ त ॾाढो ख़ानदानी माण्हू आहे हिक हिक खे तिलक वेठो ॾे सो आयसि घोट वटि मुंहिंजे यार तुंहिंजो पीउ ॾाढो ख़ानदानी चई सो कीअं मुंहिंजो ॾिस सभिनी खे पियो तिलक ॾे चई धंधे ते ध्यानु ॾियो प्यारा मुंहिंजो पीउ अथई छा मतिलबु चई ॾिस न कंहिंखे पियो तिलक ॾे मुंहिंजो कंहिंखे चई जेको हुन पासे खां आइसक्रीम खाई पियो लंघे न निशानी पियो रखे हिन गुॾीअ जे हिकिड़ी खाधी आहे ॿीहर घुरे त घुटा ॾिजोसि मूंखे ख़बर आहे जया चंडीअ खे आइसक्रीम एॾी वणंदी आहे भॻवान जो कसम मुंहिंजो चयोमांसि मुंहिंजो जया जे वञी आइसक्रीम पासे त अॻो पोइ 10 ॿारनि खे बरो ॾेई पोइ ॿाहिरि निकिरजाए तिलक त भुल में बि न ॾियारजांइ ठीकु आहे 5 मिंट खां पोइ ॾिसां त घोट मां सावलो लॻी अचे घोट मां जे हथ में प्लेट उन में कच्चा चांवर जिन खे तिलक ॾिनल 2 ढिड़िंग
चांवर चंपड़ाइनि जे ढिड़िंग वरी आयसि घोट वटि मुंहिंजो तुंहिंजी माउ त खानदानी अची सोकी मुंहिंजो ॾिस जिन खे तिलक ॾिनल आहिनि ॿ चांवर पई चंपड़ाए चई माठ करे वेठो हुजे उहा मुंहिंजे पीउ जी जोया उहा को घटि काठियुनि में ॿरंदी आहे मुंहिंजो चवंदा तिलक ते चांवर पई चंपड़ाए चई धंधे ते ध्यानु ॾे वाइड़ा कंहिंखे पई चंपड़ाए मुंहिंजो कंहिंखे चई जेके असांजा मिट माइट आहिनि सौट मासात आहिनि या हुनजा ॿार आहिनि उहे साईं ॿ दॿा खाईंदा न हा ही चांवर उनखे पिया चंपड़ न जेको असांजो माइट आहे ॿ दॿा खाई चुको आहे चांवर चंपड़ियल आहे ऐं वरी थो घुरे निपुड़े साफ़ कढोसि भले पुलिस केस थिए तिलक जी ॻाल्हि त यादि आई ॾिसो तिलक न त निशानी थींदी आहे मां सुहाग जी सिंध में त तिलक हेॾा हेॾा मायूं ॾेई निकिरंदियूं घर खां माई खे निकिरणो हुजे न पोइ साईं तिलक सिंदूर दॿलीअ में रखंदियूं चांदीअ जी दॿली उन में वरी चांदीअ जो कलदार ई पियो हूंदो माई घर खां ॿाहिरि निकिरणो आहे ॿोड़े उहो कलदार ढिड़िंग ॼण कंहिंखे वोट ॾेई निकिती ठपो पोइ सिंध छॾे आयासीं हिंदुस्तान में त तिलक जी साइज़ जी घटिजी वई पहिरीं रुपयो हेॾो सॼो निरड़ रंग निकिरंदियूं छो जो सुहाग जी निशानी आई आहे साईं निरड़ माना सिंधी ट्योर में निरड़ चइबो आहे हिनखे मस्तक खे सॼो निरड़ रंग निकिरंदियूं पोइ आयासीं हिंदुस्तान में तिलक जी साईं साइज़ घटिजी पहिरीं रुपयो त पोइ आधियो वरी अलॻि अलॻि शहरनि में पोइ पावली विच में चंदी रेखा जो युग हलियो बिल्कुलु नक जे मथां हिते मायूं ॾिनियूं पाई जहिड़ो तिलक उन खां पोइ त ख़बर ई कोन्हे तिलकनि जूं डिजाइनूं मटिजी कंहिंजे मथे ते ॾिसो नांगड़ चंबड़ी पई हूंदव भॻवान जो कसम कंहिंजे मथे ते आया का कंहिंजे मथे ते अंब कंहिंजे मथे ते गुल कंहिंजे मथे ते वण हा धार धार डिजाइनूं अने अॻे सुहाग जी भाऊ ॾाढी क़ीमत हूंदी न तिलक जी क़ीमत हूंदी हींअर त छा रुपए में डजन पिया मिलनि क़ीमत बि आहे ॾिसो बाथरूम में चंबड़िया ई पिया हूंदा 8-10 पलंगनि ते चंबड़िया पिया हूंदा आरसन में चंबड़िया पिया हूंदा डजन जे हिसाब सां न मिलनि न छा पुटु 200 पैकेट न त उन में 1000 आहिनि न हाँ पोइ पुटु उन में का आइटम हूंदी लॻल कुझु हा जॾहिं 200 में 3 जो पैकेट हूंदा पोइ पुटु 3 त ऊचा हूंदा न लुचा थोरी हूंदा हिकिड़े ॾींहुं ॿुधायो सुहाग जी निशानी आहे हिकिड़े ॾींहुं मुंहिंजी जया उहा चंदी मांगे सुर में कानी ॿोड़े ढिड़िंग हेॾो तिल जहिड़ो तिलक ॾेई निकिती हिकिड़ी साहेड़ी गॾियसि पार्टी में चई मुंहिंजी जया छो भला अॼु तिलक सफ़ा नंढो ॾिनो अथई हीअं थी छा ॿुधाई अॼुकल्ह हूअं ई बि हिननि जी तबियत किथे थी ठीकु रहे ॿुधाए मां चंडी आसराई लाइ वेठी वखा सड़िया पिया आहिनि भॻवान जो कसम मां त बाहियूं घणे कढां